पनुआकिल पुलिस जे एसएचओ शहाबुद्दीन कोलाठी जी अगवाणीअ में पुलिस पार्टी जे मंशियात फरोशनि ऐं समाज दुश्मन अनासरनि ख़िलाफ़ कार्रवायूं। मंशियात फरोश आफ्ताब काज़ी साजिद काज़ी खे गिरफ़्तार करे इन्हनि खां 8 शराब जूं बोतलूं हथ कयूं आहिनि। इन हवाले सां वधीक तफ़सील ॾेई रहियो आहे पनुआकिल मां सीएन न्यूज़ जो रिपोर्टर अयाज़ झंडीर। जी अयाज़, छा तफ़सील आहिनि? जी अवांखे ॿुधायूं पिया त एसएसपी सखर अमजद अली शेख जे हिदायतुनि ते पनुआकिल पुलिस पारां मंशियात फरोशनि ॾोहारियुनि समाज दुश्मन अनासरनि ख़िलाफ़ कार्रवायूं तेज़ कयूं वयूं आहिनि। उन हवाले सां पनुआकिल जे एसएचओ शहाबुद्दीन कोलाची पुलिस पार्टी सां गॾु पनुआकिल जे मुख़्तलिफ़ हंधनि ते छापा हणी मंशियात फरोश आफ्ताब काज़ी ऐं साजिद काज़ी, आमिर रिंद, आफ्ताब सूमरो, सागर कुमार, जखरो ऐं ॿियनि खे गिरफ़्तार करे उन वटां शराब नक़ली शराब जूं केतिरियूं बोतलूं हथु कयूं आहिनि ऐं उन्हनि खां चर्स ऐं ॿी मंशियात हथु करे उन्हनि ख़िलाफ़ केस दाख़िल करे उन्हनि खे लाकअप कयो वियो आहे। पनुआकिल पुलिस पारां ॾोहारियुनि मंशियात फरोशनि ऐं समाज दुश्मन अनासरनि ख़िलाफ़ कार्रवायुनि ते एसएसपी सखर सुराही जो इज़हार कंदे उन्हनि ॾांहुं मुबारकबाद जो पैगाम उमाणियो आहे। महिरबानी अयाज़, तफ़सीलनि खां आगाह करण जे लाइ। वधीक ख़बरुनि ऐं अपडेट्स जे लाइ असांजे चैनल खे सब्सक्राइब कयो ऐं हा, बेल आइकन खे प्रेस करणु न विसारिजो त जीअं असांजी हर नई अचण वारी वीडियो तव्हां ताईं पहुची